डियर व्यूअर्स अस्सलाम वालेकुम। उम्मीद आहे तव्हां सभु ख़ुशि ऐं किरे था हूंदव। ॻाल्हि हले पई नंबर सीरीज़ जी, उन जे हवाले सां मां पहिरियों बि तव्हां सां कुझु लेक्चर शेयर करे चुको आहियां। हाणे असांजो हीउ लेक्चर जेको आहे इहो कुझु हिन क़िस्म जो आहे। पहिरियों ॾिसो क्वेश्चन जेको आहे नंबर सीरीज़, हिन मां ऑप्शन हूंदा आहिनि। ऑप्शन असां कोन था लिखूं छो त असां वटि टाइम हिकु घटि आहे, लेक्चर लॉन्ग थी वेंदो, इन जे करे सिर्फ़ु सही जवाबु मां तव्हांखे ॿुधाईंदो रहंदुमि। हाणे हीउ ॾिसो 4 आहे, वरी 6, वरी 9, 13, 18। हाणे हिननि ॿिन्हिनि जे विच में ॾिसंदा डिफरेंस घणो आहे। ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, 4 ऐं 6 जे विच में डिफरेंस ॿिनि जो आहे। 6 ऐं 3 जे विच में डिफरेंस घणनि जो आहे? 9 जो आहे। पहिरियों 2 जो वरी 3 जो नोट कंदा हलो। ऐं हिन 9 ऐं 13 जे विच में डिफरेंस घणो आहे? 5 जो। 13 ऐं हिते 4 जो डिफरेंस आहे, छो त 9 ऐं 13 जे विच में 4 जो डिफरेंस आहे। हिननि ॿिन्हिनि जे विच में 5 जो डिफरेंस आहे। माना हे 4, हे 2, 3, 4, 5। हाणे ॾिसो नेचुरल नंबर्सनि पर ॿिनि खां शुरू थिया आहिनि, 2, 3, 4, 5। हाणे ज़ाहिर सी ॻाल्हि आहे 6 अचे, हिननि ॿिन्ही में डिफरेंस जेको हूंदो उहो घणो हूंदो? 6 जो। माना हे जेको हीअ अहिड़े तरीक़े सां 4 में 2 एड थिया आहिनि, वरी 6 में 3 एड थिया आहिनि, त अहिड़नि में 6 जोड़ थियणु खपनि। 18 ऐं 6 घणा थी वेंदा? 24 थी वेंदा। अहिड़ी सीरीज़ खे असां हीअं कंप्लीट कंदासीं। क्वेश्चन नंबर ॿियो आहे, पहिरियों कहिड़ो नंबर आहे? 2, वरी 2, वरी 3, 5, 8, 12। हिननि ॿिन्हिनि जे विच में डिफरेंस 0, 1, 2। हाणे पहिरियों 0, वरी 1, वरी 2, वरी हिननि जे विच में 3, हिननि जे विच में 4 जो। माना सेट ऑफ होल नंबर्स आहे, साॼनि अददनि जो डिफरेंस आहे। 0, वरी 4, ज़ाहिर सी ॻाल्हि आहे हाणे 5 अचणु खपे। त हाणे छा कंदासीं? हिन में 5 जोड़ कंदासीं। 12 में 5 जोड़ कंदा, जवाबु घणो ईंदो? 17। हीअ नंबर सीरीज़ हिन तरीक़े से। क्वेश्चन नंबर 3 ॾिसंदासीं। पहिरियों 1 आहे, 3 आहे, 6, 11, 18। हाणे हिननि ॿिन्हिनि में विच में ॾिसो डिफरेंस घणो आहे? 1 ऐं 3 जे। ज़ाहिर सी ॻाल्हि आहे 2 जो, हिते 3 जो, हिते 5 जो, हिते 7 जो। माना 2, 3, 5, 7। ही तव्हांखे मां सेट पढ़ायो, सेट ऑफ प्राइम नंबर्स, मुफ़रद अददनि। पोइ 7 खां पोइ छा ईंदो? 9 न ईंदो, 11 ईंदो। ठीकु आहे, 11 हिन में एड कंदासीं, जवाबु घणो ईंदो? 29 ईंदो। क्लियर आहे। क्वेश्चन नंबर 4 खे ॾिसो। 4 ॾिसो, पहिरियों 5 आहे, वरी 6 आहे, वरी 9 आहे, वरी 14, वरी 21। हिननि ॿिन्हिनि जे विच में डिफरेंस घणो आहे? 1 जो। हिननि ॿिन्हिनि जे विच में डिफरेंस घणो आहे? 3 जो। हिते 5 जो। 14 ऐं 21 जे विच में डिफरेंस, ज़ाहिर सी ॻाल्हि आहे 7 जो डिफरेंस आहे। माना ही नंबर्स था अचनि। पहिरियों 1 आयो, वरी 3, वरी 5, वरी 7। हाणे ॾिसो हिन ऐं हिन नंबर्स में फ़र्क़ु आहे। ही कहिड़ा आहिनि? प्राइम नंबर्स आहिनि। हे ऑड नंबर्स आहिनि। हे 21 अददनि ऐं मुफ़रद अददनि। 21 अदद 1 खां शुरू थींदा आहिनि, पोइ वरी 7 खां पोइ छा ईंदो? 9 ईंदो। हाणे 9 छा कंदासीं? 21 में जोड़ कंदासीं, त जवाबु घणो ईंदो? 30। ये सीरीज़ पूरी थी। क्वेश्चन नंबर 6 खे कुझु हिन तरीक़े सां ॾिसंदा। हाणे ॾिसो हिननि ॿिन्ही जे विच में डिफरेंस 1, हिननि जे विच में 4 जो, हिननि जे विच में घणो? 9 जो डिफरेंस थी वियो। हाणे हिननि जे विच में घणो थी वियो? माना 16 जो डिफरेंस थी वियो। हाणे कहिड़ो आहे? 1, हे 4, हे 9, हे 16। हे त परफेक्ट स्क्वायर आहिनि, मुकमिल चौरस आहिनि। कीअं मुकमिल चौरस आहिनि? छो त 1 जो स्क्वायर 1 ई थींदो, 2 जो स्क्वायर आहे, माना 4 जो ॿियो मूल निकिरंदो 2, हिन जो 3, हिन जो 4। हाणे ज़ाहिर सी ॻाल्हि आहे त 5 जो स्क्वायर 5 50, 25 अचणु खपे। 25 हिन 33 में जोड़ कंदासीं, 25 33 घणो थींदो? 58। क्लियर आहे। हिन सीरीज़ खे ॾिसो। 1 आहे, 8, 27, 64। हाणे हिते 1 अदद आहे, हिते आहे 4। हिन में ॿिनि में डिफरेंस घणो आहे? ज़ाहिर सी ॻाल्हि आहे 7। पर हाणे डिफरेंस हिते वरी ॾिसंदो, डिफरेंस वधंदो थो वञे, माना का प्रॉपर सीरीज़ तव्हांखे महसूसु न थींदी। पर 1 जो ॿियो मूल घणो निकिरंदो? 1 ई निकिरंदो आहे। ऐं ॾिसो हाणे पोइ हिनखे ॾिसो, प्रॉपर जॾहिं सीरीज़ न हुजे, पर हिकिड़ी ॿी शइ त क्यूब रूट तव्हांखे मां सेखारियो, त 1 जो क्यूब रूट, स्क्वायर न क्यूब रूट 1 ई निकिरंदो आहे। 2 जो क्यूब रूट
क्यूब रूट तो चवां क्यूब छो त क्यूब 8 जो क्यूब रूट हिक जो क्यूब रूट हिक ई निकिरंदो 8 जो क्यूब रूट घणो निकिरंदो 2 छो त जेकॾहिं ॿिनि जो असां वरी क्यूब लहंदासीं त ॿिनि खे घणा दफ़ा 3 दफ़ा ज़रब कंदा आहियूं ॿ ॿ काई 4 ॿ चौंक 8 माना 8 जो क्यूब रूट 2 थींदो ॿिनि जो क्यूब वरी घणो थींदो 8 थींदो वरी हेयर घणनि जो आहे हिन जो क्यूब रूट कढंदासीं त 3 हिन जो क्यूब रूट कढंदासीं त घणो निकिरंदो हिन जो 3 हिन जो 4 हिते ज़ाहिर सी ॻाल्हि आहे 5 5 जो क्यूब छा थींदो 5 ज़रबिया 5 ज़रबिया 5 5 50 25 खे 5 सां ज़रब कंदा जवाब घणो ईंदो 125 हीअ परफेक्ट क्यूब जी सीरीज़ आहे क्लियर आहे। हाणे ॾिसो अठूं ॾिसो हे 2 वरी 5 वरी 10 वरी 17 वरी 26 वरी 37 हीअ सीरीज़ सवली आहे। ॾिसो हिक जो स्क्वायर हिकु थींदो उन में जोड़ कंदासीं माना हिकु स्क्वायर प्लस 1 तो जोड़ करे ॾिसो हिक जो स्क्वायर हिकु ऐं हिकु उन में जोड़ कंदासीं घणो थींदो 2 ॿिनि जो स्क्वायर घणो थींदो ॿ ॿ काई 4 प्लस 1 5 टिटकी 9 ऐं 1 घणो थींदो 10 4 चऊं 16 1 17 5 50 25 1 26 6 6 36 1 37 हिते ज़ाहिर सी ॻाल्हि आहे 7 जो 6 जो हे थी वियो 7 7 49 49 1 50 हिते छा अचणु खपे 50 अचणु खपे क्लियर। हाणे कॾहिं कॾहिं ईअं नंबर्स जे विच में पावर मथां जेको पावर आहे एक्सपोनेंट आहे इहो 0 हूंदो आहे इहो जंहिं बि नंबर जे मथां 0 हुजे पावर उहो 1 जे बराबरि हूंदो आहे पर शर्त इहो आहे त उहो जेको नंबर आहे उहो डज़ नॉट बिलोंग्स टू 0 माना 0 ईअं खणी या हिनखे हीअं चऊं डज़ नॉट इक्वल टू 0 माना 0 जे इक्वल न हुजे छो त 0 जे इक्वल हूंदो 0 ते पावर 0 0 अपॉन 0 जेको मीनिंगलेस थी वेंदो आहे अगरि जेकॾहिं हीअ 0 जे बराबरि न आहे त उन ते पावर कंहिं बि नंबर ते 0 हुजे त उहो 1 जे बराबरि हूंदो। हाणे हीअ सीरीज़ कुझु हालांकि ॾिसण में कुझु डिफ़िकल्ट थी अचे ऐं डिफ़िकल्ट न आहे ॾिसो हीउ हिकिड़ो पेयर आहे वरी हीउ पेयर आहे वरी हीउ पेयर आहे वरी हीउ पेयर आहे पहिरियों ॾिसो 5 वरी 10 इंक्रीज़ थियो वरी हे छा थियो डिक्रीज़ थिए वरी हे 10 खां पोइ 15 ऐं 20 इंक्रीज़ थियो वरी 70 खां घटि 75 ऐं 65 डिक्रीज़ थियो वरी हाणे हिननि जी वारी आहे माना पहिरियों हीअं अचणु खपे छो त हे सॉरी सही आहे माना जेको आहे सो हिन सां ईंदो ऐं हीअ जेको आहे हिन जो तालुक हिन सां आहे वरी हे डिक्रीज़ थियो त हाणे इंक्रीज़ अचणु खपे माना 15 खां पोइ छा ईंदो 20 ऐं 20 खां पोइ ज़ाहिर सी ॻाल्हि आहे घणो ईंदो 25 ॿ खाल हूंदा त तव्हांखे अहिड़ो पेयर खे टिक करिणो आहे क्लियर आहे। हाणे हीअ ॾिसो 144 121 181 144 जो ॾिसो हीअ परफेक्ट स्क्वायर आहे घणनि जो 12 जो छो त 12 खे 12 सां ज़रब कंदासीं न स्क्वायर माना 12 खे स्क्वायर कंदासीं 12 खे 12 सां ज़रब कंदासीं जवाबु ईंदो 144 वरी 144 जो असांखे जेकॾहिं ॿियो मूल लाहिणो पवंदो त उहो घणो थींदो 12 हे 12 जो ॿियो मूल आहे हे 11 जो हे 10 जो हे 9 जो ज़ाहिर सी ॻाल्हि आहे हाणे हिते घणो ईंदो हिते 2 ॾिसो 2 माना खालनि हिते 8 जो ऐं हिते 9 जो स्क्वायर 8 8 64 ऐं हिते 7 सॉरी 7 7 7 49 अचणु खपे छो त ॿियो मूल आहे उहो कहिड़ी सीरीज़ में हीअं डिक्रीज़ थो थींदो अचे घटि पोइ थो वञे ठीकु। हीअ सीरीज़ त सवली आहे 3 आहे वरी 9 आहे वरी 27 माना 3 खे 3 सां मल्टीप्लाई 3 9 वरी 9 खे 3 सां 9 27 वरी 27 खे घणा सां ज़रब कंदासीं 3 सां 27 81 ते अचणु खपे। हीअ मुंहिंजो वीडियो पूरो थी वियो आहे हिन में 12 क्वेश्चन हुया हाणे इंशाल्लाह कोशिशि कंदासीं त वरी नेक्स्ट टॉपिक ते वधंदासीं ऐं बेसिक शयूं इहो तव्हां सां शेयर कयूंसीं उमेदु आहे त तव्हांखे ज़रूरु पसंदि आयूं हूंदियूं।